अॼुकल्ह लखें घरनि में रेफ्रिजरेटर इंसान जी बुनियादी ज़रूरत बणिजी चुको आहे। इन खां सवाइ इंसान जो गुज़र ॾुखियो हूंदो आहे। फ्रिज सां खाद्य खुराक जे शयुनि खे महफ़ूज़ करे इस्तेमालु कयो वेंदो आहे, पर घणो करे माण्हू इहा शिकायत कंदा आहिनि त संदनि फ्रिज ठीक नमूने कूलिंग नथी करे। कंहिं बि शइ जी सार संभाल रखिजे त उहा पाएदार रहंदी ऐं फ्रिज सां जेकॾहिं कूलिंग जो मसइलो हुजे त टिनि तरीक़नि खे आज़माए सघिजे थो। फ्रिज जे पुठियां कंप्रेसर जे मथां हिक ट्रे मौजूदु हूंदी आहे, जंहिंजो मक़सदु कंप्रेसर खे थधो रखणु हूंदो आहे। हिन ट्रे में फ्रिज ऐं फ्रीज़र जो पाणी गॾु थींदो रहंदो आहे ऐं इन में मौजूदु पाणी कंप्रेसर खे थधो रखंदो आहे। अव्हां खे गर्मियुनि में रोज़ इन ट्रे खे सादे पाणीअ सां भरणो आहे ऐं पाणी विझण खां अॻु अव्हां खे लाज़मी फ्रिज बंदि करणी आहे, जीअं अव्हां महफ़ूज़ रहो। ही पाणी फ्रिज जे कंप्रेसर खे बि थधो रखे थो ऐं फ्रिज जे पुठियें हिस्से में घिम बरक़रार रहंदी आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त अव्हां खे सन्हड़ो मसवाक खणी उन खे शार्पनर सां छिलणो आहे। जॾहिं इहो चोंबर बणिजी वञे त ट्रे जे मथां हिक पाइप हूंदो आहे। उहो पाइप फ्रीज़र सां ॻंढियल हूंदो आहे। फ्रीज़र में जीअं जीअं बर्फ़ ॻरंदी आहे त इन जो पाणी इन पाइप मां थींदो हेठि ट्रे में वेंदो आहे। अव्हां गौर कजो त इन ट्रे जे मथां सोराख़ हूंदो आहे, जंहिं सबबु फ्रिज जे हेठें हिस्से जो पाणी इन ट्रे में गॾु थींदो रहंदो आहे। अक्सर इहो सोराख़ ख़्याल न करण जे करे बंदि थी वेंदो आहे, यानी पाइप ब्लॉक थी वेंदो आहे ऐं पाणी ट्रे ताईं पहुची नाहे सघंदो, जंहिं सां फ्रिज ठीक कम नाहे कंदी। अव्हां खे चैम्बर मसवाक खे फ्रिज में मौजूदु सोराख़ में विझी उन जी सफ़ाई करणी आहे त जीअं कंहिं बि क़िस्म जी ब्लॉकेज खे ख़तम करे सघिजे। ख़्याल रखो त कंहिं ॿी लोही या स्टील जे सन्हड़ी शइ सां सोराख़ खे न खोलियो। ईअं करण सां फ्रिज जी बॉडीअ खे नुक़सान पहुचंदो। जेकॾहिं अव्हां चाहियो था त फ्रिज बहितरीन कूलिंग करे त अव्हां पंहिंजे फ्रिज खे भित खां हिक हथ जी विथीअ ते रखो। भित सां लॻल फ्रिज जे पुठियें हिस्से ताईं हवा नाहे पहुची सघंदी, जंहिं सबबु फ्रिज जी कूलिंग मुतासिर थींदी आहे।